स्क्रीन ते एक मुस्ततिल ॾिसी सघिजे थो जंहिंजी ड्रैग खे बेस चइबो आहे अंग्रेज़ी में ऐं जंहिंजी ऊचाई खे हाइट चइबो आहे। ऐं जेकॾहिं पाण हिन जी एराज़ी या एरिया मालूम करणु चाहियूं त उहो बराबरि हूंदो बेस इंटू हाइट या बेस ज़रबिया हाइट। ईअं ई जेकॾहिं पाण खे पूर्व छूट चौकुंडो पासो मिलियल हुजे जीअं हीअ मिलियल आहे जंहिंजो हीअ आहे बेस जंहिंखे पाण ड्रैग चवंदा आहियूं सिंधी में ऐं हीअ आहे हुनजी ऊचाई जंहिंखे पाण हाइट चवंदा आहियूं। जेकॾहिं पूर्व छूट पासे चौकुंडे खे ॾिसिजे त हुनजा ही पासा पाण में बराबरि त हूंदा आहिनि पर उन्हनि में गूनी कुंड या 90 डिग्री जी कुंड नाहे हूंदी, जंहिंजे नतीजे में असां हिकिड़ी ॿी हाइट वठंदा आहियूं जेका मथां खां शुरू थिए ऐं हेठि अची करे बेस सां टच थिए या उनखे लॻे पर उते 90 डिग्री उन सां ठाहे या गूनी कुंड ठाहे, जंहिंजे नतीजे में पाण उनखे छा चवंदा आहियूं हाइट। अचो त हींअर अहम सवाल जी तरफ़ वधूं। सवाल इहो आहे त पैरेललोग्राम जो एरिया कीअं मालूम थींदो। सो पहिरियां ॾिसण में पाण खे थोरो डिफिकल्ट लॻे थो, रेक्टेंगल पाण खे आसान पई लॻे पर पैरेललोग्राम हुन जे मुक़ाबले में थोरो डिफिकल्ट थो लॻे। पर जेकॾहिं पाण हिनखे गौर सां ॾिसूं त पैरेललोग्राम जे खॿे पासे खां हिकु ट्रायंगल या त्रिकुंडो ठहे थो। अगरि इहो त्रिकुंडो पाण सॼे पासे खणी अचूं त पोइ असांजी शिकिल कहिड़ी ठहंदी। सो अचो त मां ही शिकिल हितां टोड़ियां थो ट्रायंगल ऐं हिनखे मूव करण जी कोशिशि कयां थो। ही जेकॾहिं ट्रायंगल हितां कट कजे ऐं ही एरिया पाण सॼे पासे खणी वञूं त तव्हांखे छा थो लॻे छा फ़र्क़ु पवंदो जेकॾहिं ही सॼो एरिया जेको पैरेललोग्राम जो हिसो हुयो खॿे पासे ते अगरि उहो ई असां सॼे पासे ते खणी वञूं। सो अचो त खणूं था। सो ही एरिया असां खणी आयासीं हिन जॻह ते। पैरेललोग्राम जे खॿे पासे खां ट्रायंगल खे खणी पैरेललोग्राम जे सॼे पासे खां रखण में कहिड़ो फ़र्क़ु पियो। हींअर जेकॾहिं असां ॿिन्हिनि शिकिलुनि खे ॾिसूं त रेक्टेंगल ऐं पैरेललोग्राम में को फ़र्क़ु नज़र अचे थो या ॿई साॻियूं शिकिलूं नज़र अचनि थियूं। जेकॾहिं असां गौर सां ॾिसंदासीं त असांखे रेक्टेंगल ऐं पैरेललोग्राम में को बि फ़र्क़ु नज़र न ईंदो। हाणे असांखे ईअं थो लॻे त जीअं रेक्टेंगल हूंदी आहे उअं ई पैरेललोग्राम हूंदो आहे। जेकॾहिं ॿई शिकिलूं हिकु जहिड़ियूं थी वयूं त छा पाण इहो चई सघूं था त जेको एरिया जे लाइ फार्मूलो रेक्टेंगल जे लाइ इस्तेमालु थींदो हुयो उहो हेठीं रेक्टेंगल जे लाइ बि इस्तेमालु थींदो। सो एरिया जेको फार्मूलो मथे रेक्टेंगल जे लाइ इस्तेमालु थींदो उहो हेठीं रेक्टेंगल जे लाइ बि इस्तेमालु थींदो। हाणे जेकॾहिं ही साॻी ट्रायंगल मां साॻी जाइ ते खणी वञा इन जॻह ते तॾहिं बि एरिया हिन जो साॻियो ई हूंदो। सो असां हिन नतीजे ते पहुची चुका आहियूं त उहो फार्मूलो जेको रेक्टेंगल में एरिया जे लाइ इस्तेमालु थींदो आहे साॻियो ई फार्मूलो असां पैरेललोग्राम में एरिया जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। सो रेक्टेंगल हुजे या पैरेललोग्राम एरिया बराबरि बेस इंटू हाइट ई हूंदो आहे।